दोस्तों आया वाजिद अली चन्ना तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो व्लॉग वाजिद चन्ना व्लॉग। उमेदु आहे तव्हां सभु ॿाहिरि ख़ुशि हूंदो, शाद आबाद हूंदो। असांजूं दुआऊं तव्हां सां हमेशह गॾु हूंदियूं ऐं उन जे सदिके रब पाक कंदो त असांजे मथां बि जेके बि टेंशन परेशानियूं हूंदियूं सभु ख़तमु थी वेंदा। त दोस्तो अॼु तव्हांखे मां ॿुधायां त अॼु ख़ैर ख़ैरियत सां मुंहिंजा 55 विडिया थी विया आहिनि। 55 विडिया तमामु घणी महिनत करे रहिया आहियूं। तव्हां दोस्तनि भाइरनि जेके बि ॾिसंदड़ आहियो, तव्हांखे गुज़ारिश आहे त जेके मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो त तव्हां मुंहिंजी सपोर्ट कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई कयो। असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी। मां आहियां हिकु शॉपकीपर ऐं हीअ आहे मुंहिंजो दुकानु। मां रोज़ाना जे बुनियाद ते तव्हांखे सुठियूं ऐं मज़ेदार जेके बि आइटम आहिनि उन जे बारे में ॿुधाईंदुमि ऐं कोशिशि कंदुमि तव्हांखे पोयां विडिया मुंहिंजा तव्हां ॾिसिजो, तव्हांखे माना उन्हनि में हर शइ जी ख़बर पइजी वेंदी। ऐं मेन टॉपिक इहो आहे त मां दुकानदार आहियां, मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा हिन दुकान ते मौजूदु आहे। पर मां कोशिशि कंदो आहियां त जेॾी महिल बि मां ॿाहिरि वञा तव्हांखे ॿाहिरि जी रूटीन या ॻोठ वेंदो आहियां उतां जी रूटीन तव्हांखे मां लाज़मी ॾेखारींदो आहियां। पर उमेदु थो कयां त नेक्स्ट वीडियो जेको हूंदो त हिन दुकान खां ॿाहिरि हटी करे हूंदो इनशा ताला ऐं तमामु बहितरीनु हूंदो ऐं तव्हांखे इनशा ताला वणंदो लाज़मी। त सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे, सिंधी भाइर जेके बि ॾिसंदड़ आहिनि तव्हांखे सपोर्ट करणु घुरिजे। तव्हांजे हिकु लाइक ऐं सब्सक्राइब सां तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। उमेदु थो कयां तव्हां असांजी हौसला अफ़ज़ाई लाज़मी कंदा। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।